छा याद कंदे शहबाज खान तोखा बई वेर थो वठां संगार खान वारो बि त बहराम खान वारो बि कोहरा में गुस्से नामुमकिन सलाम रईस काया है घोड़ो कोहरा में कोहरा में पान मलायो आ रेस रात गुम तॾहिं होस रईस कहीं डिठुई तो कोन तो रईस डिजो था जा शहबाज खान खां तानो नडे कोहरा में तू मुखे बुज़दिल तो समझी लड़को तो नहीं शहबाज खान जो बहराम बहरा बाबल मां तबेले में घोड़ो ॾिसी थो अचां हाँ ॾिसी अची से हाणे वंवार ॼण लाइ पकड़ में ईंदो शहबाज खान कासिम के मुंह पाण घुरायो आहे तू छा कंदेस वाह मां वाह तो घुरायो अथस त खून करे वाह जो इंसाफ थी करी ओडो ज़फर जी तबियत बिगड़ी वई आहे अदा कासिम छा तो चवी भा ज़फर लाइ भाई सुधार ओची होस पर ओच तो वरी तबियत बिगड़ी वई अथस खुदा खैर करे भा ज़फर दे हाय हाय आई तुझे असल हां के छिकी अची वई आहे इन ज़फर लाइ वणाइण लाइ केॾो न मिठो थी ॻाल्हाई चाची तू तो मुसा दुश्मनी में रिश्ता नाता सब लताड़े थी वनी ज़फर त तुझो भाइटियो आ उनजी तबियत बिगड़जी वई आ जे करे अदे ज़फर लाइ पुछां थी त छा में वणायम ज़ुल्म जी भी का हद थींदी आ अदे ज़फर जी तकलीफ़ छुटी मुसा चिंबड़ी वई आई मत कर रिछाई ना किन में मिर्च ये टपका दींदी वती इन थले ते वडी वेचारी हमदर्द ऐं रिश्तन लाइ सेक पैदा थियो तस इनके चाची अम्मा भाजई दुरुस्त आ तू त कुछ ख्याल कंदी कर ओडो ज़फर ज़ईफ हालत में आ हेडो तू आई जेड़े में झुट आई हां आई तू तो फिरी वे छा समझ में आई इन जादूगरानी वट त अले केड़ा फेरा त मानु के ही मिंट थी करे मिंट चाची अम्मा गाल जादू जी ना है गाल सेक जी आ जे कने ज़फर के कुछ थियो न त इहो काज़िम कातर हूंदी कातर तू हथ बलाए दिस जासा आई सारा तके कांति सुजे जा अम्मा न कर मजबूर तोखे खबर ना है त कासिम करंदा खारे या मारे अरे या मारे सारा के तो ही साया इन टिमचण जे करे दिस जा जे करे ज़फर के कुछ थियो न आई कैसे ही तोते हण दस तोते पोया जना निकाल कोठड़ी थई न शिखुन में हाथ जले बीठी हुंदी है अलाई केंदी मुते केस करी मुमल न मांदिया न बांदिया हल हल ई तदेस होलड़ी के जाय जी हिन बची मान कयो आहे आई दंद दिठा तई पया या दानदारी जड़ा ये अंबूरी खणी हिक हिक करे ही पट्टे कढींदी सही ॻाल्हाए त थी मूसा मांदी बांदी बखला जी वयो आहे शहबाज खान कान फाथो यार में न फासंदो शहबाज खान न फाथो त कार्रवाई करे छुरन जी तोखे छूट मिलला है न ऐसे कुदरत थी करम करे से नत मीरल काफी भेरा मौत जा परवाना थमाया थस ओए नहीं साबिर जो सिर खणा ओए नहीं शहबाज खान के पुजंदुस तो न्यापो न ॾिनोस छा वैसे बेसा मोकलियो मास बेसा छो ऊंचे अंदर में जेका आग आने रही से ऊ चणदी चिबाड़ी छजा सा हेकर तवा हकल कयोस बिना जन अंताम में मां पसा पूरा कंदो सांस अरे तो मैं सट सण जी सक आहे जो मीरल सा तो अटकी तो कर सा ठुल टपी विंदे वैसा बाबा मुझे भी तो बुद्धो न बुधंदुस बाह मीरल जे हवाले कर न त खण लडो न ॾिसाए गोठ में वैसे जे राज जान बरस था तो उन्हें राज जब खुदा बाथो पक्की शहबाज खान अदत का अलग
ताजो धमकियों अलग लाउती हिकड़ो छॾ शहबाज खान खे जीअं मूं चयो तीअं कर न त मीरल जो सोरी निकाह कराईंदुसि रेस जाने तो मौला लाउती के वेल न समझ बाबा साईं किधर बदर ते शी हूंदो आहे मां आया फुकरा पर आया गैरती मुड़स रेस ख़बर आहे तुंहिंजी गैरत जी तूं त गैरत सां टुब आई रेस वॾो आहे भली चवे तोखे कहिड़ो इख़्तियार आहे जो असांजी रिश्तेदारीअ में पुछड़ीअ ताईं तंग थो करीं पुछड़ीअ जो मोह सां दंगल उठाए थो जो लाउतीअ खे तो लहरा ॿुधाई लाणी तो जो लाइ थो करीं रेस बाबा तूं कोई कतर कर तूं त अबो आई पर भली घर में न खीड़ो हिन गोरपट जे गोगा ते कन न ॾे बाबा मुड़ी वञ हिनखे खुटी खयो आहे रईस डरो थी मिल पाणे पकड़जी संग ॼण पहुची वेंदो बसा न घटा थम दादा न हा दादा न ज़ोर लाता तो सिर्फ वेठो ॿुधां थो कहिड़ा ज़ोर लाथा थो हाँ छा कयो आहे तव्हां हींअर ताईं न केस में नरमी थी आहे न पुलिस ठर थी ॾे यार क़ाबिल ख़ालिद मां चयां थो त हीअं सेकंडनि में ॿाहिरि निकिरी मां में सोराब खे ॿुधायां मौत मौत डरो नाहे तू परेशान न थी हाँ परेशान न थिया कीअं परेशान न थिया मां त हिन लाकब खे टोड़ण जी कोशिश बि कई पर मूंखे अहिड़ी का बि शइ नज़र न आई लाकब टोड़ींदे जेकॾहिं तव्हां ॿियो कुझु नथा करे सघो त यार मूंखे का अहिड़ी शइ आणे ॾियो त जीअं मां हिन लाकब खे टोड़े राति निकिरी सघां न दादा न भरोसो रख हा सुतत ॿार हूंदे मूं ॻाल्हायो आहे कंहिंसां सूबेदार सां तो पाण न सेठ जी मार्फत सेठ जेके फुटियूं ॾींदो आहियां फुटनि जी कची बोल कई अथऊं हिमत न हार दादा न खणी तोखे पंहिंजो पाण खे बोल ते ॾियणो पवे न क़ाबिल त बि विकिण यार मां इहो एहसान तुंहिंजो लाहींदुसि मूंखे हिन ताक़त खां यार डिस्ट्रिक्ट जेल वञण खां बचाए सिर्फ़ इन करे त जीअं मां में सोराब खे ॿुधाया मौत घोड़ो रात जो ॾिठो आहे तूं वरी ॿुधाए मजन थो बाबा साईं मुंहिंजो ॾोह ई कोन्हे इहो नौकर तंबेलार जो कमु आहे डिंडरू कंदो ऐं जांच न लहंदो ख़बर देर सां पवंदी त ईअं ई थींदो न इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह बाबा साईं केर थो थी सघे किथे परवेज़ खान हरकत न कई आहे परवेज़ खान न कंदो बाबा साईं जेको गुस्ताखीअ ते लही अचण खां पोइ जानी दुश्मन बणिजी वियो आहे तो करे सघे थो गोरा करे सघे थो बाबा साईं मुंहिंजो गोराम में शक आहे खारी न आहे त गोराम कीअं कंदो बाबा साईं इहो डंड जो पखी आहे केॾी महिल संघार सां त केॾी महिल बहराम जे पुछ में लिको बीठो आहे कल मूं पाण ॾिठो आहे बहराम सां गॾियो पियो वथे बहराम बेहूदगी ते लही आयो आहीं ज़बान संभाले ॻाल्हाए शहबाज खान सोचो कमदार या करावो नया घोड़ो वापस कर इहो त मां चवंदो रहियो आहियां घोड़ो फबाइण लाइ उक्तियूं फड़कियूं हणण लॻो आई बहराम खान न ॾे दावत दंगल खे ऋण बेला भरी विधा
तुझे गोराम घोड़ो चोरी किया वापस कर या जंग वार। बुढ़ी लुड़ी लवारो थी ईरानी नार जे मछिन जो खाज न बणजी वञे। न गाल के हजम करण लाइ उते हजम तो वञी दंगल वारींदे त दंगल थी वेंदे। ॾिसां थो त केर थो दंग रहिजे। गोरा जी बाबा साईं। हिन गोराम के अगवा कराए उबतो टकराए सच्चू कराएस त बराम जे बोल मां घोड़ो छिके कढा। शहबाज खान सां तूं उबतो गालियूं करे। यार बादल डॉक्टरन खतरो ॾेखारियो आहे। छा था चवनि डॉक्टर? चवनि था त हिन जे दिल जी नस ज़रबजी वई आहे। पहिरियां त ठीकु हो, डॉक्टरनि बि अहिड़ी ॻाल्हि न कई। डॉक्टरनि खां बि ग़लती थी सघे थी सुञाणप करण में। हाणे छा था चवनि डॉक्टर? लाड़काणे या हैदराबाद था चवनि। पोइ देरि छाजी थो करी? कासिम पहुचे त सलाह कजेसि। शाजी सलाह आईस न मां तव्हां सां आहियां। घूर करे छा पिया ॾिसो? मूं तव्हांजो छा बिगाड़ियो आहे यार? मां बि रहियसि आहियां। तव्हां सां कसो हलियो आहियां त पोइ ॿुधायो। ज़फर जे ज़ख्मी थियण जो ॿुधुमि त हलियो आयुसि। रईस तव्हां शहबाज खान जा मुखालिफ़ आहियो। तव्हांजो त न आहियां न। आहियां त ॿुधायो। सिर्फ़ रेस जी ॻाल्हि में वज़न आहे। शहबाज खान नाराज़ थी वेंदो बादल। मां हुनजो भाउ आहियां। छा तव्हां वटि मुंहिंजो एतिराम न आहे? हुनजी नाराज़गीअ खां था ॾिजो। जंहिं नुरीअ खे अगवा कराए हवेली में लिकायो ऐं बेहुदगीअ जी कोशिश कई हुनजी तरफ़दारी था कयो। रईस दुश्मनी में माण्हू केतिरा ई इल्ज़ाम हणी वेंदो आहे। तव्हां बि त मीरल खे कच्छ में खणी घुमो था। उहो बि त छोकिरीअ खे तंग कंदो रहियो आहे। हुनजी तरफ़दारी छो था कयो? ईसन वास्ते रेस है अस्पताल ज़फर तकलीफ़ में तव्हीं मीरल खे पलियो। जे शहबाज खान खिलाफ़ सबूत मिलिया त असीं हुनजी तरफ़दारी न कंदासीं ऐं नई धुर बणंदासीं। रईस तव्हां ज़फर जी तबियत पुछण आयो, हुन लाइ तव्हांजी महिरबानी। ईसन सोच थधी दिलि सां मां ग़लति बयानी न पियो कयां। हवेलीअ जो हिस्सो आहियां। न मां लहरायां थो न के कटियां थो। हा अलबत्ता तव्हांजो सहकार चाहियां थो। जेकॾहिं सहकार न त पोइ शहबाज खां अलॻि थियो। जेकॾहिं शहबाज छोकिरी अगवा न कई हुजे त मां तव्हांजो ऐं पंहिंजी ॻाल्हि जो ज़िम्मेवार आहियां। सथरों ते हथ हण अन्या हणंदी है तो धाण जी अख न ॾिठी हुई त कीअं धड़की आ। तव्हां पंहिंजी तबाहीअ खे छॾियो आ। भले तबाही थी करे सब शबाना धाणो सुझे नथी। धाणो धड़की आ धड़की ना है। तव्हांजो हक़ कहिड़ो? छो न है? असुल मुंहिंजे पुट जे नाले थियला। शादी खां पोइ बिरादरनि जे छेड़े जे बर चढ़ी वियो त छा हक़ छुटो? नाए हक़ तव्हांजो। ज़्यादतूं तव्हांखे ॾुखियूं लॻंदियूं। वापसि कयो कमल खे, वापसि कयो न त पछताईंदव ॾाढो तव्हां। न ईंदी करे पछतायो पाण था ऐं चईं वरी धाणो के थी। जन इज़त सां संग ॾियो हा न पाण ख्वार थियो न असांखे कयो हा। दादन दिलेर आ न त धाणो बि ॾहे सर आ ॾहे सर। ॾहे सर अॻियां दिलेरनी दहको कंदा आहिनि। धाणो दिजारे धाणो धड़किया धड़की ना है। बाक़ी मुझो को धणी ना है। नमूनो तई सुणो। तू कंवल जो निकाह करे भी त ॾिस हिन थले ते लेटी पई हूंदी है। लेटी
नकर बकवास मुझे थले ते निक हिता थानो साथी ट्रिट करे निकाह थी भी वियो ऐ धमकी थी जे त निकाह कंदो त लेट आईंदी वनी पंहिंजा थल ते लथड़ू पार कढे कंवल कोन मिलंदई कंवल लाइ निकती आ थाणो दे पर खबर ही कान थस त थाणो धड़की ना है मोल हुंदी है कि जमोंडरी मोल हुंदी है करे भी सुइए तुम्हें सह ही ना है सहला सिकंदी है थाणो जो सहारो कण ताजे बस में ही ना है थाणो ताजा थाणा कढंदी थाणा कमल था वठन थाणो खा थाणो धड़की ना है कैसा थी ॻाल्हाए मासी इहा शबाना शिकरी आई हुई तू दे खबर कंवल जी सवेर मौलवी आयो मोटी वियो मासी कंवल सख्त बीमार आ जमी छा थो हाँ मासी हालत खराब थी वई थस मुश्किल बचे कोशिश में आयो वारो क्यों बचाएस न तो ओहो पा थिंदो चवणी वारो केड़ी चवणी इहो त कुत्तो ब खादो सी कुख ब न भरी हिम्मत बकई अथऊ कवल ब न बचे त सागी कार थिंदी न गुलाब मासड़ दिल हारे वेठो आ मासी दिल हारे वेठो हाँ पानी जा ॿ ढुक पिया तो ॿुधायां थो मां इलाज हैदराबाद कराई दो सांस तर इए ने सारा बथो दिल हारे थाणो ये कराणी कोन निंदा से हां धड़की ना है घोड़ो त हथी को थी वियो पर हाणे शहबाज खान जे कंहिं बि कारिंदे खे ख़बर न पवंदी त घोड़ो किथे आ पर यार गुराम माठ थी वई याव ते दौस वलोटो ॾिनो त माठ थी वियसि ॻाल्हि कर बगन यार दातन जा इहे ॿलूंगड़ा काबिल ऐं खाल्द बेवाजबी करे विया आहिनि सो बि पखन पखिड़ लेटाए छॾिया इहे लोंबड़ थी वतन था लय में घुमंदा यूं ॿिन्ही खे ॾोख केपराटी वारी त कीअं टकंदा वञी वछे पट निकिरनि घुमाइजी वेंदा गुराम साणनि साॻी कार करणी आ साॻी मतलब हुकूं लतूं ठूंशा बाठा कोई गुम छो न कयूं एकर मारणा न आहिनि एकर धक्कन ऐं दबिकीअ जी चहिरी लाई खाराणी आ जीअं वञी दातन खे ॿुधाइनि त पखन जी सट पखिड़ जो झट पोइ न ॿीहर बाहोड़ियूं त ही पखन कपर जो बिलो कंदुनि अच त हींअर ई ॻोल्हियूं था मिलंदे ई मटिजी वेंदा मुर्सी कजाए मतां उन ॾींहं वांगे विछायो पियो हुजी मां वरी पोइ मुकुन में बगन कोहराम गुस्से नामुमकिन छा थियो ज़मानत जो काबिल थी वेंदी घबरा न दादा न इहो त अलाए कॾहिं खां ॿुधंदो पियो अचां सरकारी कम आहे दादा न समझां थो ख़ालिद समझां थो पर यार जेतिरी बि देर थिए थी न ओतिरो ई मुंहिंजे लाइ अज़ाब वधंदो थो वञे मुंहिंजे जिस्म में कावड़ जो ज़हर फैलबो थो वञे यार या त मां हिते ई मरी पवंदुसि या त भागेलो थी वेंदुसि ईअं न सोच दादा न ये सोचण ते मजबूर थी वेंदुसि काबिल जेकॾहिं न मजबूर थी ईअं कयुमि त पोइ मोमो सोहराब बहराम कासिम ज़फर शहबाज खान ऐं मीरल वारा पंहिंजे हयातनि था अतल धोई वेंदा यार दादा न कमाल आहे थोरे में थरथले में अची वियो न समझ तोरी ख़ालिद
पहुंचे मता कंफू ऐं कारो ॿई जबल गॾिजी किरिया आहिनि। मां त यार दोज़ में रेसा रेसा थी वियो आहियां। अंत मज़ुन दादन कने हिचड़ा अफ्तितोस ओन खातिर घटोस। मां घट आहियां ऐं तूं वरी आसमान तां लही मुंहिंजे अॻियां अची किरियो आई, ईअं न? खामोश, मां चवेस तू सुर न करेस तॾहिं त सोगो आहेस। मुंहुं करेस त कम करेस वरना ने ख़बर कना जोशन मुंहुं कयो अथऊं जबल रोतड़ेस एनो मुसड केसटी चालान मरो। तू मर असी छो मरूं? अबू ना समझो संत, मां चवेस टिन केसन में चालान थी सेंटर जेल वञे से दादन। थोड़ा खबर तमोन में जेब बासुनो कबो वरना ने खबर अफकना जोशना। यार काबिल वञोसि ऐं राज़ी कयोसि। हितां निकिरण जी विथी ॻोल्हियो, न त मूंखां न अचिजो। अच खालदर सभिनी खे ख़बर पवंदी, हाणे सभिनी खे ख़बर पवंदी त दादन मौत आहे ऐं मौत डरनो न आहे।